ओ सजण ये महल मिली थई हे मुझे महबूब जी 4 आंगुर दाढ़ी वारी सुन्नत कब्र में ॾाढो कम ॾींदी। ओ सजण हीअ जिंदगी वरी कान मिलंदी कान मिलंदी कान मिलंदी। ओ मुंहिंजा सजण भिकाई साईं रड़ियूं करे समझाए थो जॾहिं बाहुड़ खे हुयो बहु तॾहिं मच मोटन जी न कई। जॾहिं तुंहिंजी जवानी ही त दीन जी ख़बर ई कान लथई। जॾहिं दरिया खे मौज हूंदी आहे त मच्छी मोटंदी कान्हे का। जॾहिं बाहुड़ खे हुयो बहु तॾहिं मछ मोटण जी न कई। जॾहिं छरछ जी छे हूंदी आहे जॾहिं दरिया प्यारा दोस्तो दुबा थी वेंदो आहे तलाब थी वेंदो आहे पोइ मच्छीअ खे वञी पहो पियो त पाणी काॾे वियो। हाणे जॾहिं जवानी आहे त पतो कोन्हे जॾहिं अखड़ियूं नूर छॾे वेंदियूं उदबा प्यारा दोस्त हलण फिरण छॾे वेंदा। जॾहिं प्यारा दोस्त हथनि जा संदनि जा सूर ज़ाहिर थी पवंदा गोॾा हलण खां कमु छॾे वेंदा। पोइ मुंहिंजा प्यारा दोस्त जॾहिं छरछ जूं छे हूंदी आहे पोइ पयुसि पहो पोइ वञी चवंदो त मां छा कयो मां पंहिंजे महबूब करीम जी गुलामी न ॾिनमि। जॾहिं जवानी हुयमि सॼी राति जवानीअ में इबादत बि कयां ॼण सोनऊं लाल ख़रीद कयो कयां पर अफ़सोस आहे जॾहिं छरछ जी छे हूंदी आहे पोइ पयुसि पहो पर हाणे मतां सौ मेज़ा मलाहन जूं। हाणे हज़रत इज़राईल अलैहिस्सलाम 70,000 फ़रिश्ता वठी मथो ईंदो पोइ अरमान थींदो त जेकर कुझु न कुझु करे वठां पर पोइ छा थींदो जॾहिं इज़राईल अलैहिस्सलाम प्यारा दोस्त मथो पहुची वेंदो पोइ कुझु न थींदो। भिटाईअ जूं रड़ियूं ॿुध भिटाईअ साईं जूं रड़ियूं ॿुध त बखर ढेरूं ढेर माना नेकीअ जा कम ढेर लॻा पिया थी बखर ढेरूं ढेर पर विहाई दर बेसरा किन विहाए बस कयो बखर हूंदी वेर किन घुमंदे सैर बखर विकामी वियो। ही जेको साहु खणो था हिकु हिकु दम खणो था इहो हयातीअ मां खुटंदो वञे थो। जॾहिं खां वठी ॾींहं में आसीं इहो जिस्म त वधंदो रहियो पर हिकु हिकु दम जेको खयोसीं इहो खुटंदो रहियो हयातीअ मां। प्यारा सजण हिन थोरी हयातीअ में महबूब जी गुलामी नसीब थिए त सुभान अल्लाह। पर ॻाल्हि ॿुधो हे भला अवां जूं ॾाढ़ियूं काॾे वई आहियो मुसलमान ॾाढ़ी काॾे वई आहियो मुसलमान सदायूं काफ़रनि जा नौकर पर जे सदाए मुसलमान हुजे काफ़रनि जे पासे ॾे पोइ ये पटका काॾे विया असांजा हे ठाड़ो कीअं लॻो हे असां सां ज़ुल्म कीअं थी वियो कीअं लुटजी पुरजी वियासीं पतो ई न पियो। हे ठाड़ो लॻो तॾहिं इहो तव्हांजो क़सूर न आहे इहो अव्हांजो क़सूर ई न आहे। इहो ठाड़ो लॻो तॾहिं जॾहिं नजदिन महबूब मुस्तफा जे दुश्मननि कंधु खयो। प्यारा दोस्तो हाणे काबतुल्ला शरीफ़ में निमाज़ पढ़ाइण वारे खे जे पटको न हुजे महबूब जी सुन्नत सॼी दुनिया जे मुसलमाननि जी पेशेमामी करे उन खे जे पटको महबूब जी सुन्नत हुजे ई न त पोइ दुनिया वारा माण्हू सम्झंदा ठहियो सुन्नत जी ज़रूरत ई कान्हे निमाज़ में ई नौजवान बीहनि चाहे भई कहिड़ी ज़रूरत आहे सुन्नत जी फर्ज़ त थी वेंदो नी। उन खां पुछ त ईअं कीअं थींदो फर्ज़ त हज़रत आदम अलैहिस्सलाम बि 300 साल रड़ियूं करे पढ़ियो पर जेसिताईं मुस्तफ़ा जो नालो इस्म मुबारक न आयो त फर्ज़ ई क़बूल कोन थी। घोरिया सुभान अल्लाह रड़ करे चओ नी सुभान अल्लाह दिल फाड़े चओ सुभान अल्लाह। नजदी ॾसियो नजदी त तुंहिंजे पटके जी ज़रूरत न आहे बसि सुन्नत बि छा थी टे पढ़ी की सुन्नत ठहियो फर्ज़ पढ़ी छॾ। ख़बर इहा थी त महबूब करीम फर्ज़ त अलाह जो कर्ज़ आहे पर जे महबूब जी सुन्नत न हूंदी त रब खे प्यारी कीअं लॻंदी तुंहिंजी निमाज़ प्यारी कीअं लॻंदी।
सुन्नत पढ़ंदे त रहमत जा मींहं वसी वेंदा। महबूबन करीमन फरमायो जेको मां महबूब जी 4 रकातूं सुन्नत पढ़े, मां महबूब वाइदो थो कयांसि त हुनखे दोज़ख जी बाहि पकड़ींदी कर। गुनाहगारी जे करे दोज़ख में उछलींदसि, जिते कदम रखंदो उते दोज़ख जी बाहि विझंदो, दोज़ख जूं रड़ियूं निकिरी वेंदियूं। मुंहिंजा मौला ही चाहे गुनाहगार मूं ॾे आयो आहे, उनखे मां खाई नथो सघां, साड़े नथो सघां, पर कदम थो रखे त मुंहिंजी ताक़त ख़तम थी वञे। रब साईं जो ऐलान थींदो मुंहिंजे महबूब जी 3 परी जी सुन्नत पढ़ंदो। ला इलाहा इल्लल्लाह कारी अली मोहन हेॾो इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाणे साईं अल्हम्दुलिल्लाह हेॾा सुकाई दीन ते भी धारा वॼी विया। ख़बरदार त मुसलमानो, ये ताज सिर लही सघे थो पर तुंहिंजे मथे वारो पटको न लही सघे। मर्दूद यादि कर त असां केतिरी बि कोशिश कईसीं पर महबूब जो ताज न लहे। जॾहिं पटको ॿधी हलंदो त मलाइक बि मुबारक चवंदा हलंदा। हे जेको 1 वर ॾियूं था पटके जो त महबूब करीम दां था फरमाए, मुंहिंजा मौला मुंहिंजे उम्मतीअ तकलीफ़ करे इहो पंहिंजे मथे ते 1 वर ॾिनो आहे, इन में इनाम में छा ॾींदेसि? वल सौफ युअतीक रब्बुक फतरदा, तुंहिंजो रब तोखे एतिरो ॾींदो जो तूं राज़ी थी पवंदे, राज़ी थी पवंदे। मां उहो जेको चवे त ॾियांसि, ॾाढियां चओ सुभाणे थकिजी पिया आहियो न? थकिया न आहियो? भक्त छॾी ॾियो, भक्त न करो, अदा न करो, पुला हो ॾाढियां चओ भला सुभाणे अल्लाह। 1 वर ॾिनो अथई मुंहिंजे उम्मतीअ, मुंहिंजा मौला छा ॾींदेसि? मुंहिंजा महबूब हिकु नूर थो ॾेई छॾियांसि, हिक वर ते 1 नूर ॾेई छॾियांसि। ओ महबूब जेकॾहिं हेतिरो ॿिन्ही कुल्हनि जे विच ते पहिरियों हेतिरो जेकॾहिं छॾे, इन जो महबूब करीम इहो सवाब ॾियंदड़ 100 दफ़ा मां अल्लाह जे राह में खुसी वियो। पटके जे हेठों टोपी पाए त वरी 100 शहीद जो सवाब ॾियांसि। मन तमसक बि सुन्नती इंद फसाद उम्मती फलहू अजरो में ते शहीद। वरी जे पटके जो 1 वर ॾे त वरी 1 नूर अता कयांसि। मुंहिंजा रब उन जे नूर जो केॾो इनाम हूंदो, केॾो कहिड़ो फ़ाइदो हूंदो। मुंहिंजा महबूब जॾहिं क़यामत जो 1 ॾींहुं 50,000 साल जो हूंदो, धरती टपी टांडन वांगे थी वेंदी। जेको माण्हू उन धरतीअ ते पेर रखंदो त मेजालो बि बढ़की पवंदुसि। मुंहिंजा महबूब 1 मैल पंध ते सिज हूंदो, मेजाला पिया बढ़कंदा, पर जेतिरा दफ़ा पटको खोले ॿधंदो, 1 वर ते 1 नूर ॾींदोमांसि। जेतिरा नूर गॾु वणे त वरी बार बार खोले ॿधे, जेतिरा नूर वणेसि त गॾु थियनिसि। पोइ उहो नूर जा तह क़यामत जे ॾींहुं अता कंदोमांसि। सिज जो तौ जो ईंदो त नूर जे तहनि में जो रंडिजी पवंदो, हिन जे मथे ताईं कोई भी सिज जो तौ जो पतो ही कोन पवंदो। पर के अहिड़ा दुश्मन आया जो इन ताज जी ज़रूरत ही कान्हे, ज़रूरत कान्हे त क़यामत जॾहिं इहे मेजाला जो बढ़ करे त केरु बचाईंदो? महबूब जो फरमान ही त बचाईंदो। चओ सुभान अल्लाह। पर इहो छड़ो धाड़ो न, पहिरियों भला सॼे दुनिया जो पेश इमाम जो पटको लाहे माण्हू चवंदा यार ज़रूरत ई कान्हे, ॿियो छा? वरी अॻिते कदम कहिड़ो कदम? इहो माना हे पटको न आहे त पोइ ॾाढ़ी जी ज़रूरत बि न आहे। पोइ वीचारा के अबोज
इएं प्यारा दोस्तो जीअं जो ॾिठो नजदिन जो कमु प्यारा दोस्तो सुन्नतूं असां वटूं लुटिजी वयूं फुरिजी वयूं पर सिर्फ़ इहे न खबरदार वॾा दीन ते धाड़ा लॻी रहिया आहिनि वॾा धाड़ा लॻी रहिया आहिनि चओ तो 2000